टंडो जान मोहम्मद बाईपास ते रईस एहसान अली जरवार पारां हिक सिंध हिक सकाफ़त जे उन्हान हेठ मच कचहरी कोठाई हुई। मच कचहरी में सिंध नाले वारे मज़ामती शाइर डॉक्टर आकाश अंसारी समेत ॿियनि मोज़िज़ मेहमाननि शहर तोड़े बराड़ी जे रवासिन वॾे अंग में शिरकत कई। कचहरी में मशहूर फनकारनि रजब फ़कीर, हसन बसरी, ज़ुल्फ़कार लुंड ऐं बेगूब जोगी पंहिंजे ग्रुप सां गॾु सुरनि जी वर्खा करे महफ़िल में वेठलनि खे मोहित करे छॾियो। इन मौके ते नाले वारे शाइर डॉक्टर आकाश अंसारी, सियासी समाजी अॻुवाणनि अरबाब इनायतुल्लाह, रईस एहसान अली जरवार ऐं ॿियनि अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी सकाफ़त दुनिया जे ॿियनि क़दीम सकाफ़तुनि मां हिकु आहे। ऐसी ख़ुशनसीबा आहियूं जो सिंध धरती ते पैदा थिया आहियूं ऐं असांखे सिंधी हुअण ते फ़ख्रु ऐं नाज़ आहे। सिंध जी ही सकाफ़त जेका रिहान आहे मच कचहरी जे नाले में, इहा औताकनि खां वठी हाणे जदीद हिसाब सां जेका मच कचहरी थिए पई ऐं उन मच कचहरी में सिर्फ़ु पाड़े जा माण्हू अॻे शामिलु थींदा, पर आउं सम्झां थो त हाणे जेके बि सॼी सिंध जा जेके सुलझियल जेके दोस्त आहिनि उहे हिन मच कचहरी में शामिलु थिया आहिनि। अॼु असां हिते जरवार फार्म ते मच कचहरी मचाई ऐं पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ, पंहिंजे फनकारनि जी पज़ीराई जे लाइ, उन्हनि खे उत्साह ॾियारण जे लाइ, पंहिंजे इलाइक़े जे माण्हुनि खे तफ़रीह ॾियारण जे लाइ ऐं पंहिंजे दोस्तनि जे ॻंढापे मेलाप जे लाइ, उन्हनि जे जेको आहे सो हिक ॿिए सां मुहबतूं वंडण जे लाइ सही मच कचहरी हिते मल्हाईसीं। सदन चवणो त हिन कचहरी कोठाइण जो मक़सदु सिंध जी सकाफ़त खे उजागर करण, सिंधी क़ौम खे एके ऐं इत्तेहाद जो पैगाम ॾियणु आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk